अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आहियां सबीना शहबाज। प्रोग्राम औरत ऐं समाज में असांजो जेको पहिरियों हिस्सो तव्हां मुलाहिज़ा कयो, इन प्रोग्राम जो ॿिए हिस्से में शाज़िया असां सां मौजूदु आहे ऐं असां उन खां सवाल बि पुछियोसीं त छा औरत जो ई फ़र्ज़ु आहे ॿार जी तरबियत में या उन में मर्द जो बि कोई फ़र्ज़ु आहे? जी शाज़िया। जी सबीना, अधु त मुंहिंजे ख़्याल में असां पोएं हिसे में ॻाल्हाए चुका आहियूं। बिल्कुलु। सो अध में बस मां एतिरो ई चवंदमि त ॿार जी तरबियत सिर्फ़ु औरत जो ज़िम्मो कोन आहे, मर्द जो बि ओतिरो ई हिसो आहे। मर्द खे लॻंदो आहे त मां बसि कमायां थो, ॿारनि खे पैसा ॾियां थो, घर में रांदीका आहिनि, सौदो सामान सभु कुझु ॾियां थो, माना मुंहिंजो फ़र्ज़ु हिते ख़तमु आहे। बाक़ी जेका ज़िम्मेदारी आहे उहा औरत जी आहे। ईअं न आहे। ॾिसो, औलाद सिर्फ़ु औरत जी न आहे, बिल्कुलु औलाद मर्द जी बि आहे। जेकॾहिं हिकिड़ी घरेलू औरत आहे, ठीकु, मतिलबु जंहिंखे असां आम लफ़्ज़नि में हाउस वाइफ चऊं, या जेका कमाए नथी, सिर्फ़ु घर में ई कमकार करे थी, ठीकु, उनखे पैसा वैसा नथा मिलनि, जेको तमामु वॾो कमु आहे। हा, हिकिड़ी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे घर संभालण। त मर्द खे लॻंदो आहे त ॿार जी तरबियत बि सिर्फ़ु उन ई औरत जी ज़िम्मेदारी आहे। उहा औरत ॿार खे घर में रहण जो सलीक़ो सेखारे सघे थी, तौर तरीक़ा सेखारे सघे थी, छोकिरीअ खे मानी पचाइण सेखारे सघे थी, पर ॿाहिरि जी दुनिया सां रोशनास उनखे मर्द कराए सघे थो। ऐं असांजा मर्द हिन मामले में ॾाढा पोइते आहिनि। जॾहिं ॿार कुझु चङो कंदो आहे त सॼो क्रेडिट मर्द पाण खणंदो आहे त ओहो मुंहिंजो ॿार माना एवन ग्रेड आहे, हिन जो छा त हिन कमु कयो आहे। जॾहिं उहो ॿार कुझु ग़लति कंदो आहे, उनखां का मिस्टेक थींदी आहे त चवंदा ही त मां ते वियो आहे निभाॻो या निभागी। बिल्कुलु माणस हिनजी तरबियत ई कोन, माना कंहिंखे ॿुधाईंदा चवंदा माणस हिन जी तरबियत ई कोन कई आहे। माना सही करे त तव्हांजो आहे, जेकॾहिं ग़लति करे त पोइ वरी मां जो। इवन ईअं बि थींदो आहे न त मर्द हुनखे घर में बि टोकूं कंदो आहे त तूं पंहिंजे घरां ई कुझु न सिखी आई आहीं, त तूं पंहिंजे ॿारनि खे छा सेखारींदी? हा, इवन मर्द एतिरी क़दुरु मां ॾिठो आहे त हू पंहिंजे धीउ खे चवंदा आहिनि वञ भाणे जे लाइ पाणी खणी आ, वञ भाणे खे मानी ॾे, पर कॾहिं बि हुननि इहो न चयो हूंदो पंहिंजे पुट खे त तुंहिंजी भेण थकी आई आहे ॿाहिरां, इनखे पाणी जो गिलास ॾे। बिल्कुलु ठीकु आहे, इनखे हीअं कर मानी पकी पई आहे, खणी बस इनखे खणी खट ते ॾे। माना असां सम्झंदा आहियूं त इहा असांजे पुट जे शान में गुस्ताखी आहे जेकॾहिं हुन न्याणीअ खे पाणी ॾिनो त, छो त असांखे लॻंदो आहे त ख़िदमत वारो जेको सॼो कमु आहे न उहो औरत जो आहे। बाक़ी जेको हाकमियत वारो कमु आहे, ऑर्डर ॾियण वारो कमु आहे, उहो मर्द जो आहे। आलीजा आहे न। हा, उहो। सो अहिड़ी सूरत में मां छा थियूं सम्झो त मतिलबु औरत जी रिस्पेक्ट केरु कंदो? भाउ बि न कंदो, छो त तव्हां हुनखे रिस्पेक्ट सेखारियो नथा। बिल्कुलु बिल्कुलु। सो मर्द ऐं औरत ॿिन्ही खे पंहिंजी ज़िम्मेदारी खे सम्झणो पवंदो। त ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त ॿार खे तव्हांजो ॾिनल पैसो, तव्हांजा ॾिनल वॾा वॾा महांगा रांदीका, लैपटॉप, मोबाइल, इहे शयूं यादि कोन रहंदियूं। ॿारनि खे यादि रहंदो त तव्हां उन्हनि खे वक़्तु केतिरो ॾिनो आहे। ऐं जॾहिं मां पछाड़ीअ में ईंदो त जेकॾहिं तव्हां ॿारनि खे वक़्तु ॾिनो हूंदो त ॿार तव्हांखे वक़्तु ॾींदा। जेकॾहिं तव्हां ॿारनि खे सिर्फ़ु पैसो ॾेई टिघलायो हूंदो त हू उमिरि जे आख़िरी हिसे में तव्हांखे बि पैसो ॾेई साइड थी वेंदा। छो त जॾहिं तव्हां ॿारनि सां टाइम स्पेंड कंदा आहियो त तव्हांजी हिकिड़ी इमोशनल अटैचमेंट थींदी आहे ॿार सां, ऐं ईअं ई ॿार जी वालदेन सां थींदी आहे। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿार खे मतिलबु सिर्फ़ु आसाइशूं था ॾियो, वक़्तु नथा ॾियो, त उहो ॿारु तव्हां खां परे थी वेंदो आहे। पोइ उनखे सिर्फ़ु शयुनि में जेको आहे न ख़ुशी मिलंदी आहे। उहो सम्झंदो आहे त बसि शयूं मुंहिंजे लाइ इम्पोर्टेंट आहिनि, इमोशन्स मैटर नथा कनि। त इते वालदेन खे इहा जेका ॻाल्हि आहे बज़ाहिर ॾाढी सिंपल आहे, बज़ाहिर शायदि इहा अहम बि न लॻे, पर तमामु घणी अहम ॻाल्हि आहे। पाकिस्तान में बि ओल्ड हाउसिस ठहण शुरू थी विया आहिनि, मथां सुभाणे तव्हां बि उते हुजो, सो बी केयरफुल, इहो चई सघां थी। केॾी ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे। हा, ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे। त उहो मां सम्झां थी उन्हनि जो बि चवंदा आहिनि त पंहिंजे वॾीअ जो वेझ न तबी। बिल्कुलु। सो असांजे समाज सां बि कुझु उहा ई हालत आहे। त औरत ऐं मर्द बराबरि कॾहिं थींदा?
कॾहिं थी सघंदा तव्हां मूंखे ईअं सम्झो ईअं पुछो आहे त ताराजीअ में ॾेॾर खे कीअं वेहारबो? कॾहिं ॾेॾर ताराजी में वेही सघे थो? कॾहिं बि न, नथो वेही सघे। कॾहिं बि न। जेसि ताईं असां इहो न सम्झंदासीं त ही जेके जेंडर्स आहिनि इहे सिर्फ़ जिस्मानी जेका उन्हनि जी साख़्त आहे सिर्फ़ जिस्मानी तौर ते अलॻि आहिनि, पर हुननि जा इमोशन्स ऐं हुननि जूं फीलिंग्स एहसास हर शइ साॻी आहे। ऐं जीअं मर्द इंसान आहे ईअं औरत बि इंसान आहे। औरत सां गॾु ट्रांसजेंडर जेको आहे उहो बि इंसान आहे। त असां जेसि ताईं इंसान जी अहमियत न सम्झंदासीं तेसि ताईं औरत ऐं मर्द हिक ॿिए सां हिक छित जे हेठां बि उहे अलॻि ई रहंदा, कॾहिं बि उहे गॾु नथा रही सघनि। सो मां कॾहिं कॾहिं मज़ाक में लिखी छॾींदी आहियां, तव्हां हीअं कयो, हिन ज़मीन जा 2 हिसा कयो, हिकिड़े में मर्दनि खे छॾियो, हिकिड़े में औरतुनि खे छॾियो। ऐं पोइ सोचो त छा मर्द औरत खां बिना, औरत मर्द खां बिना रही सघे थी? पॉसिबल ई न आहे, तसव्वुर ई न आहे। हज़रत आदम जे लाइ ॿियो बि त कुझु थी सघे पियो न। एग्ज़ैक्टली। उनजे लाइ बीबी हवा जो जनम छो थियो? मतिलबु औरत ऐं मर्द लाज़िमो मलज़ूम आहे, ठीक। पर इन कड़ीअ खे असां कॾहिं सम्झो कोन आहे त असां हिक ॿिए जे लाइ लाज़िम आहियूं, असां हिक ॿिए खां बिना सर्वाइव नथा करे सघूं। मर्द ॿाहिरि जेकॾहिं कमाए थो त उहो एहसान नथो करे, औरत ओतिरो ई घर में थी महिनत करे, पर उनखे नाणो नथो मिले त इन करे माना तूं घर में करी छा थी? पहिरियों डायलॉग इहो ई हूंदो आहे। औरत आहे जेका सभ खां आख़िर में सुम्हंदी आहे, सभ खां पहिरियों उथंदी आहे। बिल्कुलु सही आहे। जेकॾहिं उहा तव्हांखे मानी खाराए न मोकिले ऐं तव्हां सां सुबुह सुबुह विड़ी तव्हांखे घर मां कढे त तव्हां सोचो तव्हांजो सुकून बर्बाद हूंदो त छा तव्हां ऑफिस में वञी करे पंहिंजो जेको कमु आहे उन ते ध्यानु ॾेई सघो था? नथा ॾेई सघो। त हिकिड़ी औरत आहे जेका तव्हांजे ज़िंदगी खे आसान थी बणाए, तव्हांजो इमोशनल, तव्हांजो फिज़िकल नीड्स पूरियूं थी करे, ऐं उनखे तव्हां टके जी अहमियत बि नथा ॾियो। ॾिसो इहो केॾो वॾो ज़ुल्म आहे, तमामु वॾो। ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे ज़ाल खे अहमियत नथा ॾियो त इहा ॻाल्हि बि यादि रखो त पोइ तव्हांजी जेका न्याणी आहे न, छो त साॻियो ई सफ़र आहे न, साॻी चैन आहे जंहिंमें असां हलूं पिया, त पोइ इहो बि विसारे छॾियो त तव्हांजी न्याणीअ खे वरी ओतिरी माना इज़त मिलंदी अॻे घर में, छो त उते बि साॻी मेंटेलिटी आहे। बिल्कुलु इहो ई मां चवां पई, इहा शइ आहे। हा, अॻिते बि उहा साॻी शइ हूंदी। सो सिर्फ़ एतिरो सम्झो त इंसान आहियूं सभई। मूंखे धकु लॻंदो, मर्द खे धकु लॻंदो, सूर साॻियो ई थींदो, तकलीफ़ साॻी थींदी। हा बिल्कुलु। ऐं उन खां अलावा औरत सां छो त हार्मोन्स आहिनि, मर्द जे अंदर बि हूंदा आहिनि, औरत जे अंदर बि हूंदा आहिनि। आई नो ॾाढो सेंसिटिव इहो टॉपिक आहे, सब्जेक्ट आहे, पर औरत जे अंदर उहे जेके चेंजिस ईंदियूं आहिनि न उनजे बॉडी जे अंदर, या हिकु औरत ॻौरहारी थिए थी उन दौरान उहे जेके 9 महीना हूंदा आहिनि, मर्द खे लॻंदो आहे इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, ॿार पैदा करणु कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, औरत जो कमु आहे। हा, औरत जो कमु आहे, माना हुनखे ॿार पैदा करण जी मशीन ठाहे छॾियो आहे। पर उन्हनि 9 महीननि में उन औरत सां छा छा थो थिए, कहिड़ियूं तब्दीलियूं उनजी बॉडी में अचनि थियूं। ऐं ॾिसो शुरू वारनि महीननि में या इवन के औरतूं 9 महीननि ताईं उनजो खाइण पीअण हराम हूंदो आहे, न खाई सघंदियूं आहिनि, मूड स्विंग्स थींदा आहिनि, ॿार जे करे उनखे सूर थींदो आहे, तकलीफ़ थींदी आहे। ऐं उन खां पोइ जॾहिं उहा हिकु वजूद खे जनम ॾिए थी त चवंदा आहिनि त हिकिड़े पासे जी औरत मतिलबु ॿार खे जनम ॾींदी आहे, उन क़ब्र मुंहुं खोलींदी आहे। एतिरी तकलीफ़ सही करे औरत तव्हांजी जनरेशन खे अॻिते थी वधाए ऐं तव्हां उन औरत खे पेर जी जुती था सम्झो। तमामु ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे। सो मां सम्झां थी असांजे मर्द खे इन शइ खे रियलाइज़ करणो पवंदो त औरत का मामूली शइ कोन आहे। बिल्कुलु। नाज़रीन, इन सां गॾु वठूं था हिकिड़ी ब्रेक खां पोइ वापसि था अचूं।
वेलकम बैक नाज़रीन शाज़िया पंहिंजे ख़ानदान जी पहिरीं छोकिरी आहे जेकी मीडिया ते आई। सो शाज़िया खां पुछंदासीं त उन्हनि खे कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस साम्हूं आया ऐं उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां उन्हनि मुंहुं ॾिनो। जी शाज़िया। हिन महिल ताईं जेतिरा बि सवाल थिया आहिनि उन्हनि मां सभ खां मुश्किल सवाल इहो आहे। ऐं चवंदा आहिनि त हर कामयाब मर्द जे पोयां औरत जो हथु हूंदो आहे, पर मां चवां थी हर कामयाब औरत जे पोयां बि औरत जो ई हथु हूंदो आहे। बिल्कुलु। जीअं मुंहिंजी अम्मी, मुंहिंजे बाबा जी जॾहिं डेथ थी, असां नंढा हुआसीं काफ़ी, ऐं मुंहिंजी वॾी भेण पंजे दर्जे में पास थी वई, हाणे हुनखे अॻिते पढ़णो हुयो, त सॼे ख़ानदान एतिराज़ कयो त हीअ न पढ़ंदी अॻिते। मुंहिंजी अम्मी हालांकि पढ़ियल कोन आहे, पर मुंहिंजे अम्मी स्टैंड वरितो त न मुंहिंजूं धीअर पढ़ंदियूं। मुंहिंजी अम्मी खे इलाही ॻाल्हियूं ॿुधणियूं पयूं पूरे ख़ानदान में, त माना हीअ जेका माई आहे उहा सही न आहे, ॾिंगी आहे, हीअं आहे, हूअं आहे। असल में पढ़ाई जेकी आहे न शाज़िया, मां तव्हांजी ॻाल्हि कटियां थी, मूंखे इहो जुमिलो चवण में ॾाढो मतिलबु फ़ख्रु बि महसूसु थींदो आहे त मुंहिंजी नानी बि पढ़ियल न हुई, पर हिकिड़ी शौर वारी औरत हुई। तव्हां जो पढ़ाई ऐं शौर सां को तालुक न हूंदो आहे, शौर अलॻि हूंदो आहे, हिकिड़ी शइ अलॻि हूंदी आहे। ऐं उन पूरे ॻोठ में जिथे छोकिरियुनि जी तालीम खे मायूब सम्झो वञे पियो, ऐं 5 खां मथे शायदि का छोकिरी पढ़ी हूंदी, छो त 5 ताईं उन्हनि वीचारनि जी शादी थी वेंदी आहे। हिन महिल जेके असांजी उमिरि जूं आहिनि उन्हनि वटि 3-3, 4-4 ॿार बि हूंदा। सो मुंहिंजी अम्मी चयो न मुंहिंजूं धीअर पढ़ंदियूं। पोइ कुझु सिचुएशन्स अहिड़ियूं थियूं जो मुंहिंजी अम्मी सेकेंड मैरिज कई मुंहिंजे चाचे सां, जेको मुंहिंजो स्टेप फादर, स्टेप दुनिया जे लाइ हिकिड़ो टर्म आहे, बट उन्हनि जे हूंदे कॾहिं पंहिंजे पीउ जी कमी या खोट महसूसु कोन थी आहे। सो हू सम्झो असांजी काइनात आहे। पोइ उन्हनि अम्मी खे हिकिड़े तरीक़े सां सहारो ॾिनो, हथी ॾिनी। असां शहर अची वियासीं, ऐं जॾहिं अॻिते पढ़ण लॻासीं त ख़ानदान वारनि जो उहो ई रोअण, छोकिरियूं पढ़ाईंदो सुभाणे भॼी वेंदियूं, इहे तव्हांजो मुंहुं कारो कंदियूं, पंहिंजे पीउ जी क़बर खे कारो कंदियूं, हीअं हूअं, मतिलबु घणो कुझु हुयो। पर उन्हनि प्रेशर्स खे असांजे माउ पीउ बर्दाश्त कयो, ऐं मां अल्हम्दुलिल्लाह मास्टर्स कई आहे सिंधी लिटरेचर में, ऐं मुंहिंजी जेका वॾी भेण आहे उन MPhil कई आहे। ईअं मतिलबु असां सभई भेनरूं माशाल्लाह। ऐं मां पहिरीं आहियां, इन खां पहिरियों मुंहिंजी भेण वॾी रेडियो ते कमु कंदी, पर उहो हिकिड़ो मुख़्तसिर अरसो हुयो, हुनजी शादी थी वई, वरी साहुरनि जी तरफ़ां इजाज़त न मिलण जे करे हुन नालो बि ज़रूरु ॿुधायो। बिल्कुलु, शबाना करीम, उहा लिखंदी बि आहे। सो उन पंहिंजो जेको करियर आहे उनखे ख़तमु करे छॾियो, छो त हुनखे हिकिड़ी मैरिड लाइफ संभालणी हुई। मां पहिरीं आहियां जेका रेडियो खां पोइ टीवीअ ते आयमि, ऐं जॾहिं मां टीवी ते आयमि त उन वक़्तु मुंहिंजे बाबा खे, मुंहिंजी फैमिली खे, ख़ानदान वारनि जूं कॉल्स आयूं, या मीडिया या असां। अच्छा, 2 ऑप्शन्स। मुंहिंजी फैमिली चयो त मुंहिंजी न्याणी कमु कंदी, असांखे ख़बर आहे ऐं एतबार आहे पंहिंजे ॿारनि ते, तव्हांखे तालुक रखिणो आहे रखो, न आहे रखिणो तव्हांजी मर्ज़ी आहे। ज़बरदस्त। अगेन फैमिली स्टैंड वरितो। सो मां सम्झां थी जेकॾहिं अॼु मां हिते आहियां त पंहिंजी फैमिली जे करे आहियां, उहा स्टैंड न वठी आहियां त शायदि अॼु मां बि हज़ारे छोकिरनि वांगुरु जेके ख्वाब त ॾिसंदियूं आहिनि, पर कॾहिं उहे ख्वाब सचा कोन थींदा आहिनि ऐं क़बरुनि में दफ़न थी वेंदा आहिनि। मुंहिंजा ख्वाब बि ईअं क़बरुनि में दफ़न थी वञनि हा। सो मां पंहिंजे पेरेंट्स जी ॾाढी थोराइती हमेशह हूंदी आहियां, त उन्हनि मूंखे एतिरी ताक़त ॾिनी जो अॼु मां बोल्डली ॻाल्हाए सघां थी, ऐं जेकॾहिं टकराइण जो कॾहिं अलाह ख़ैर करे मौक़ो आयो त शायदि मां हिन समाज सां टकराए बि सघां थी। शाज़िया, पहिरें दफ़ो जॾहिं तव्हांजी भेण जॾहिं रेडियो ते तव्हां ॿुधायो शबाना, उहा उन्हनि खे छा शौक़ु हुयो या उन्हनि खे अॻिते कीअं रेडियो जो मतिलबु कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे थियो त मां रेडियो में कमु कयां? असल में मुंहिंजो जेको फादर आहे उहो रेडियो ते कमु कंदो आहे, तव्हांखे बि ख़बर आहे, मां उन्हनि खे सुञाणो। बिल्कुलु।
त हुननि मुंहिंजी वॾी भेण खे इनकरेज कयो त तव्हां बि अचो ऐं FM ते कमु कयो ऐं मुंहिंजी भेण खे शौक़ु बि हुयो त मां कुझु अलॻि कयां सो मतिलबु असां सभिनी मां हिकिड़ो जेको बाग़ी किरदारु आहे उहा रही आहे अच्छा सो ख़ैर उहा FM ते वई अच्छा मां कॾहिं मीडिया जो सोचियो बि कोन हुयो मुंहिंजे ज़हन में हुयो त मूंखे या त वकील थियणो आहे या पुलिस में वञिणो आहे मतिलबु अहिड़े क़िस्म जूं फील्ड्स हुयूं जिथे मतिलबु एक्शन हुजे थ्रिल हुजे हा एक्शन थ्रिल हुजे हुजे सो मीडिया मुंहिंजे माइंड में बि कोन हुई हा ॻाइण जो शौक़ु हुयो पर उन वक़्तु मां जॾहिं किचन में बि ॻाईंदी हुयमि मतिलबु रंधिणे में मानी पचाईंदी मुंहिंजी आदत आहे मां अॼु बि ॻाईंदी आहियां पोइ अम्मा चवंदी छोरी चुप कर पिणे आयो आहे घर में ॿुधंदो त छा चवंदो तूं पर ॻाईंदी तव्हांजो बाबा बि त एॾो ज़बरदस्त अच्छा मूंखे ख़बर कोन हुई न त मुंहिंजो बाबा मतिलबु मुंहिंजे सिंगिंग खे बि हू मतिलबु पसंदि कंदा ऐं हू मूंखे चवंदा त नशाजीअ तूं ॻाए छो त असांजे खानदान में माना इहो हुयो ई कोन कॉन्सेप्ट ई कोन हुयो त कॾहिं का मीडिया ते ईंदी माना स्क्रीन ते ईंदी या ॻाईंदी या छा पोइ हिकिड़े ॾींहुं मां ॻायां पई त मुंहिंजे बाबा मुंहिंजो आवाज़ु ॿुधो ऐं उन्हनि चयो पुट उहो असांखे पुटु चवंदा पुट ॾाढो सुठो थी ॻाईं तुंहिंजो आवाज़ु एॾो भलो आहे मुंहिंजो इहे साह मुठ में हुयो त अलाए बाबा छा चवंदा सो ख़ैर पोइ उहे मूंखे ॿारनि जो हिकिड़ो प्रोग्राम थींदो ॿारनि जी दुनिया जे नाले सां उर्दू में थींदो बच्चों की दुनिया पोइ उन में बहसियत पार्टिसिपेंट मूंखे थी विया हा रेडियो त उते मूं जॾहिं ॻायो ऐं थोरो ॻाल्हायो त उते जेको डिप्टी कंट्रोलर हुयो उन्हनि खे हिकु सिंधी मेज़बान जी ज़रूरत हुई त माना सिंधी ऐं उर्दू में असां प्रोग्राम कयूं त हुननि मूंखे ऑफर कई त तव्हां ही प्रोग्राम कयो जब मूंखे त कोई एक्सपीरियंस ई कोन्हे मां कीअं कंदमि हुन चयो न तव्हां ॻाल्हाइण में जेको आहे न उहो ॾाढियूं मतिलबु तव्हांजी ॿोली त साफ़ आहे ऐं असांखे तव्हांजे अंदरि उहा पोटेंशियल नज़र थी अचे सो तव्हां प्लीज़ कयो मां उतां शुरू कयो उन वक़्तु तव्हांजी उमिरि टीन एज हुई इलाही यंग हुयमि आई थिंक मैट्रिक चई सघिजे थो 9th मैट्रिक जो टाइम हुयो सो ईअं बसि इहो सफ़र जेको आहे उहो शुरू थियो सही सो ॾाढो इंट्रस्टिंग बि रहियो टफ बि रहियो बट जेको हो ख़ूब हो टफ कीअं रहियो टफ ॿुधायो न खानदान जा प्रेशर्स इन खां अलावा मीडिया में ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं जेके चैलेंजिस आहिनि जेके सवाइ खानदानी प्रेशर्स जी तव्हां उन्हनि खे मुंहुं ॾिनो हिकु त मुंहिंजी तबियत ॾाढी सादी आहे सो मीडिया जे अंदरि ॾाढियूं नाइंसाफ़ियूं थियूं जिन ते मां कॾहिं खुली करे कोन ॻाल्हायो आहे नाइंसाफ़ियूं ईअं त अव्हांखे ख़बर आहे त असां वटि टैलेंट जो एतिरो क़दुरु कोन कयो वेंदो आहे त काफ़ी भेरा मां रिप्लेस थियमि छो त उक़रबा परवरी चवंदा आहिनि पंहिंजा नवाज़ण वारी ॻाल्हि या फेवरेटिज़म त मां उतां रिप्लेस थी वियमि ऐं मूंखे ख़बर ई न हुई त मां रिप्लेस थियां पई ऐं मुंहिंजी जाइ ते रिप्लेसमेंट जेका ई का एक्ट्रेस थी का उहा छोकिरी थी जेका अञा मीडिया में हुनखे महीनो बि कोन थियो हूंदो सो लाज़िम आहे उहे डिसअपॉइंटमेंट्स हुयूं या मूंखे जेको पैकेज मिलंदो हुयो जॾहिं मां ॾिसंदी हुयमि त मूंखां हिकिड़ी ॿी छोकिरी अचे थी जंहिंखे अञा इवन तजुर्बो बि कोन आहे ऐं उनजो जॾहिं मां पैकेज ऐं आसाइशूं ॾिसां थी त उहे मूंखां ॿीण ते आहिनि सो इहे नंढियूं नंढियूं नाइंसाफ़ियूं तमामु घणियूं रहियूं ऐं उन खां पोइ वरी लिखण जे हवाले सां मुआशरे जा रवैया जेके हुया उहे नाक़ाबिले बर्दाश्त हुया ऐं छो त असां बेबाकी सां ॻाल्हायूं था त मां चवंदी आहियां हर उहा औरत समाज जे अखियुनि में कंडो बणिजी चुभंदी आहे जेका हक़ जे लाइ ॻाल्हाईंदी आहे ऐं जेका हिन मुआशरे जे अखियुनि सां अखियूं मिलाए ॻाल्हाईंदी बिल्कुलु हर उहा औरत हिन मुआशरे जे लाइ बदकिरदार आहे हिन मुआशरे जे लाइ नाक़ाबिले क़बूल आहे छो तव्हां जॾहिं आईनो माण्हू कंहिंखे ॾेखारींदा हो त पाण डिॼी वेंदा असां छा एतिरो भवाइता आहियूं ऐं वरी हिते औरत ॾेखारे छो त औरत जी त का अहमियत आहे कोन न ऐं जेकॾहिं हिकिड़ी औरत थी करे समाज खे आईनो ॾेखारींदी पोइ त माना कहर थी वियो बिल्कुलु मर्द जे शान में गुस्ताखी थी वई या समाज जे शान में गुस्ताखी थी वई सो घणो कुझु ॿुधणो पियो त मतिलबु हीअ जो मीडिया में कमु छो त लाज़िम आहे असांजे प्रोफेशन में बल्कि कंहिं बि प्रोफेशन में मर्द ऐं औरतूं गॾिजी कमु कंदा आहिनि
पर छा आहे त मीडिया में असां नज़र था अचूं त माण्हुनि खे लॻंदो आहे त माना हीअ ई फील्ड आहे जंहिंमें मर्दनि सां मायूं कमु कंदियूं आहिनि। हालांकि टीचिंग में बि मर्द मायूं हूंदियूं आहिनि, तव्हां डॉक्टर हुजो तॾहिं बि हूंदियूं आहिनि, पर असां मीडिया वारा बदनाम ॾाढा आहियूं कि ऑफिसेस में वञो उते बि आहे, कि ऑर्गेनाइजेशंस में वञो हा, उते बि हाणे मर्द गॾु माहौल चवंदा आहिनि त मीडिया जो ख़राब आहे। मूंखे इहो ॿुधायो कहिड़े इदारे में माहौल सही आहे? यूनिवर्सिटीज़ में छोकिरनि जा रेप था थियनि, यूनिवर्सिटीज़ जे अंदरि छोकिरियुनि खे क़त्ल कयो थो वञे, यूनिवर्सिटीज़ जे अंदरि या कॉलेजिस जे अंदरि, हॉस्पिटल्स जे अंदरि, हर जॻह ते तव्हांखे चैलेंजिस आहिनि, हर जॻह ते तव्हांखे हिकिड़े तरीक़े सां डिमोटिवेट कयो थो वञे ऐं तव्हांजी जेका आहे न हक़ तलफ़ी कई थी वञे या मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, हिरासमेंट्स थियनि थियूं। त सिर्फ़ु हिकिड़े इदारे खे ब्लेम करे तव्हां हिकिड़े इंसान जे कैरेक्टर ते आङुर नथा खणी सघो। पर असांजो समाज चवंदो आहे त ही आई मीडिया वारी, माना हिन जो त को किरदारु हूंदो ई कोन। हा बिल्कुलु बिल्कुलु। हुननि खे न आहे ख़बर त असां कीअं था हलूं ऐं असांजूं फैमिलीज़ असांखे कीअं थियूं प्रोटेक्ट कनि, या असां उन्हनि जे भरम जे लाइ कीअं था पंहिंजे पाण खे अॻिते वठी हलूं ऐं कीअं था समाज जे उन फरसूदा सोच खे या उन हिकिड़ी मेंटेलिटी खे जंहिंजे लाइ औरत महज़ हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो आहे, उनखे कीअं था असां माना लतड़ो या ईअं चइजे त कीअं था असां उन्हनि खे न कयूं। औरत जी न बि वॾी ख़तरनाक हूंदी आहे। बिल्कुलु। माना औरत न कई माना इन सां गॾु असां ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ शाज़िया वरी कंटिन्यू कंदासीं। वञूं था हिकिड़ी शॉर्ट ब्रेक ते, मोटी था अचूं हिकिड़े मिंट में। वेलकम बैक नाज़रीन। शाज़िया खां मां इहो पुछणु चाहींदसि त जॾहिं तव्हां FM ते उर्दू प्रोग्राम्स कया त तव्हांखे कहिड़ी मोट मिली या तव्हांखे उते फीडबैक छा मिलियो तव्हां उन्हनि जे तरफ़ां? जॾहिं मां उर्दू प्रोग्राम्स, छो त सिंधी त मां पहिरियों कंदी हुई, पर उर्दू जे लाइ मां ॿीहर ऑडिशन ॾिनी, त जॾहिं मां उर्दू प्रोग्राम करणु शुरू कया, छो त मुंहिंजी उर्दू इलाही घणी साफ़ आहे, त उते जेके असांजा साथी आरजेस हुया जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ या पंजाबी ॿोली ॻाल्हाईंदड़, उहे बि उर्दू शोज़ कंदा हुया। ऐं लाज़िम आहे जॾहिं हिकिड़ो पंजाबी उर्दू ॻाल्हाईंदो आहे त उन मां ख़ुशबू ईंदी आहे त भई हीउ माण्हू जेको पंजाबी आहे। ईअं जॾहिं को सिंधी ॻाल्हाईंदो आहे त उन में बि हूंदी आहे, पर मुंहिंजी जेका उर्दू आहे उहा शुरू खां वठी मतिलबु ॾाढी साफ़ रही आहे। सो जॾहिं मां उर्दू प्रोग्राम करणु शुरू कया ऐं कुझु ई अरसे में मां AA कैटेगरी में अप्रूव थियमि, त उते एतिराज़ शुरू थियण थिया। मतिलबु एतिराज़ इहे हुया त हिन जे ॿोलीअ मां त सिंधीअ जी ख़ुशबू थी अचे, हीअ उर्दू प्रोग्राम्स कीअं थी करे सघे। माना हिनखे उर्दू मां हटायो, हिनखे वापसि सिंधी में मोकिलियो। सो 2 मीटिंग्स में इहा ॻाल्हि थी। पोइ हिकु दफ़े मां इतफ़ाक़न, छो त मीटिंग्स मां अमूमन घटि अटेंड कंदी आहियां, पोइ हिकिड़ी में मां हुयमि, उते इहा ई ॻाल्हि मूंखे कंहिं ॿुधाई ऐं मूं इहा रेज़ कयो इहो क्वेश्चन त जॾहिं पंजाबीअ जी ख़ुशबू अची सघे थी, जॾहिं ॿियूं जेके ॿोलियूं आहिनि उन्हनि जी ख़ुशबू अची सघे थी, त सिंध में रही करे सिंध जी ख़ुशबू छो नथी अची सघे। बिल्कुलु। पहिरीं ॻाल्हि त अहिड़ो कुझु आहे कोन, मुंहिंजी ॿोली साफ़ आहे, पर जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त सिंधीअ जी ख़ुशबू अचे थी, त जॾहिं मां सिंध जे मिटीअ मां उथी आहियां, पैदा थी आहियां, त मूं में पंहिंजी मिटीअ जी ख़ुशबू त हूंदी न। सो जेकॾहिं तव्हां ॿियूं जेके ॿोलियूं आहिनि उन्हनि जे असर खे क़बूल कयो था, त पोइ तव्हांखे सिंधीअ खां एॾी चिड़ छो आहे। सो ख़ैर इहो मामिलो उते ई थी वियो। वरी जॾहिं मां चैनल चेंज कयो त उते उर्दू स्पीकिंग हुयूं तक़रीबन, या पंजाबी स्पीकिंग छोकिरियूं। 18 आरजेस मां वाहिद हुयमि जेका A में अप्रूव थी, बाक़ी सभु B में या C में अप्रूव थिया। त उन्हनि माना इहे ॻाल्हियूं करणु शुरू कयूं त हिन यकीननि खां सिफारिश कई हूंदी। हालांकि थियो ईअं त पहिरियों उन्हनि खे चयो वियो त तव्हां पंहिंजा क्लिप्स रिकॉर्ड करे असांखे सेंड कयो, त उन्हनि बाक़ाइदा तयारी सां पंहिंजा क्लिप्स रिकॉर्ड कया, ऐं छो त इस्लामाबाद खां अप्रूवल ईंदो आहे, हेड ऑफिस उते आहे, ऐं मां शायदि बिज़ी हुयमि किथे, त मां उहो क्लिप जेको आहे उहो सेंड न करे सघियमि।
त मुंहिंजे कंहिं प्रोग्राम मां हुननि टुकड़ो कटे मोकिले छॾियो, मूंखे अच्छा। ख़बर ई कोन हुई। ओके। ऐं मूंखे मतिलबु कैटेगरी मिली वई त उते पोइ इहे शयूं हूंदियूं, यार ये सिंधी है, इसको कैसे अप्रूव कर सकते हैं, हम सारे 18 जो उर्दू स्पीकिंग ये वो, मतिलबु अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थियणु शुरू थी वियूं। सो बहरहाल उन सभिनी शयुनि खे बि फेस कयो। ऐं उते मतिलबु इहा ॻाल्हि मञराई त हिते जेके इदारा आहिनि, चाहे उहे गवर्नमेंट जा आहिनि या सेमी गवर्नमेंट आहिनि, उते जॾहिं तव्हां ॿियनि माण्हुनि खे स्पेस ॾियो था त हू कंहिं बि ॿोलीअ में प्रोग्राम करे सघनि था, त उते सिंधी माण्हुनि खे बि परमिशन हुजणु खपे ऐं सिंधी माण्हू ते बि एतिराज़ न करणु खपे। सो इहा हिकिड़ी शइ हुई त उहा प्रोफेशनल जेलसी काफ़ी घणी जेका उहा महसूसु कई। माना ईअं हूंदो त मुंहं ते सभु मिठड़ियूं ऐं मिठड़ा, पर पोयां जेको आहे न उहो चवंदा आहिनि न त पोयां कंहिं छुरो घुमियो, उहो वारो सीन हुयो। सो बहरहाल उनजे बावजूद इलाही सुठी जर्नी रही। ऐं छो त मुंहिंजो मञणु हूंदो आहे त तव्हां जेकॾहिं हर माण्हू खे जवाबु ॾींदो न, पोइ तव्हां अॻिते न वधी सघंदो। सो ख़ामोशी सां पंहिंजो कमु कयो, तव्हांजो कमु जेको आहे न उहो ॻाल्हाईंदो, बिल्कुलु तव्हांखे चवण जी ज़रूरत न पवंदी। बिल्कुलु। सो स्टिल इहो ई फॉर्मूलो आहे। नाज़रीन, जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त शाज़िया हिकिड़ी मल्टी टैलेंटेड क़िस्म जी औरत आहे। सो अॼु उन्हनि खां उन्हनि जी शाइरी बि पुछंदासीं ऐं प्लस उन्हनि खां हिकिड़ो गानो बि ॿुधंदासीं। मां गाने जी त ख़ासि तौर सां रिक्वेस्ट कई, शाज़िया एॾो सुठो ॻाईंदी आहे जो वाकई में तव्हां ॿुधंदव त तव्हांखे मज़ो अची वेंदो। शाज़िया, पहिरियों त पंहिंजी शाइरी ॿुधायो का। शाइरी मूंखे पंहिंजी हर शाइर जो मुंहिंजे ख़्याल में तकिया कलाम थी वियो आहे त शाइरी यादि कोन थींदी आहे असांखे। असां बसि छो त शाइरी ॾिसो आमद थींदी आहे, पोइ तव्हां उन वक़्तु जंहिं कैफ़ियत में हूंदा आहियो तव्हां लिखी छॾींदा आहियो, पोइ उहा कैफ़ियत जॾहिं तव्हां तां हटी वेंदी आहे त उहा शइ तव्हांजे ज़हन में बि न हूंदी आहे। ऐं कॾहिं कॾहिं त ईअं लॻंदो आहे जॾहिं पुराणियूं पंहिंजूं तहरीरूं पढ़ंदा आहियूं त मां अक्सर ही मां लिखी आहे, बाक़ी मूंखे यकीन न ईंदो त हीअ मां ई लिखी आहे। सो बसि उहे कैफ़ियतूं हूंदियूं आहिनि, इन करे यादि कोन आहे। सो मां मोबाइल तां थोरी देरि में तव्हांखे ॿुधाए सघां थी। बाक़ी उहा त गाने जी जेका फरमाइश हुई उहो त अॼु ज़रूर पूरी थियणु घुरिजे। मां कोशिशि कंदमि स्पेशली अव्हां जे लाइ, छो त हीउ सॉन्ग अव्हां जो बि फेवरेट आहे तमामु। ऐं सिंधी कलाम जी फरमाइश थी मां हिते ॿुधाईंदी हलां त मुंहिंजो जॉनरा काफ़ी अलॻि आहे। त अक्सर मूंखे इहो ॿुधण जे लाइ बि मिलंदो आहे तव्हां सिंधी छो न ॻाईंदा आहियो। मां काफ़ी ड्रामनि जे लाइ ऐं काफ़ी जेके सॉन्ग्स आहिनि उहे सिंधीअ में कया आहिनि, रिकॉर्ड कराया आहिनि ऐं उहे ऑन एयर बि थियल आहिनि। पर छा आहे त मां हूअं न ॻाए सघंदी आहियां, छो त मूंखे लॻंदो आहे मुंहिंजो आवाज़ डिफरेंट आहे। उहो फोक ते या जेको हिकिड़ो सिंधी रंग आहे उन ते उहो घणो हुन सां मैच कोन थो करे। सॉफ्ट ॻाईंदा, सॉफ्ट काफ़ी लो पिच ते, मतिलबु मां चवंदी आहियां हुन में मिठास हुजे, अच्छा मिठास, सुकून हुजे, तहम्मुल हुजे। सही सही। सो बहरहाल तव्हांजो फेवरेट सॉन्ग, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, ये क्या बात है आज की चांदनी कि हम खो गए प्यार की रागनी में, ये बाहों में बाहें ये बहकी निगाहें लो आने लगा जिंदगी का मजा, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, सितारों की महफिल में करके इशारा
कहाँ अब तो सारा जहाँ है तुम्हारा, मोहब्बत जवां हो, खुला आसमां हो, करे कोई दिल आरज़ू, और क्या ये रातें ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा। थैंक यू। वाह वाह, जबरदस्त, मज़ो अची वियो शाज़िया। बाक़ी कोड़ी तारीफ़ त न आहे न? न बिल्कुल बि न, ऐं मां तव्हांखे ख़बर आहे मां तव्हांजी हमेशह खां वठी तारीफ़ कंदी रहंदी थैंक आहियां यू सो गाननि जी, मच, थैंक ऐं यू सो दिलि बि न पई मच। चए त को प्रोग्राम जो हाणे वक़्तु ख़तमु थिए ऐं तव्हां खां अञा हिकिड़ो ॿियो गानो ॿुधूं, पर छा कजे मजबूरी आहे हा, प्रोग्राम ऐं जे मां हिन मजबूरीअ खे शिद्दत सां सम्झी सघां थी। बिल्कुलु बिल्कुलु, त जो तव्हां पाण प्रोग्राम कया आहिनि ऐं तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं अहिड़े पीक उन ते अची विया आहियूं, प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थींदो आहे त पोइ त ॾाढो बहरहाल सबीना चवंदा आहिनि त मेलो हमेशह मतल छॾिजे, बिल्कुलु है न? ईअं त आहे बिल्कुलु। सो तव्हां बिल्कुलु वाइंड अप करे तमामु सघो था। बहितरीन नाज़रीन, तव्हां शाज़िया जी गुफ़्तगू ॿुधी ऐं तव्हां इहो बि ॾिठो त पहिरियों असां केतिरो सीरियस थी वियासीं, केतिरियूं सीरियस टॉक्स कयूं, हुन खां पोइ शाज़िया जेको आहे सो आख़िर में तव्हां गानो ॿुधायो, हिन दिलि ख़ुशि थी वई। सो ॿिए दफ़े ॿी शख़्सियत सां मुलाक़ात कंदासीं, इजाज़त ॾींदा सबीना शहबाज़ खे। अला वाई।